हिकु जापानी छोकिरो जंहिं ऑफिस में कमु कंदो हुयो, उते हिकु पाकिस्तानी हाजी साहब बि साण से गॾु कमु कंदो हो। जॾहिं रमज़ान आयो त हाजी साहब रोज़ा रखणु शुरू कया ऐं पोइ हिकु ॾींहुं उन जापानी छोकिरे जे ज़हन में इहा ॻाल्हि आई त खांसि पुछा त कयां, खाइण पीअण खां सवाइ ॿिया कहिड़ा कम आहिनि जेकी रोज़े जी हालत में नथो करे। हिन हाजी साहब खां पुछियो त हुन ॿुधायो त रोज़े जी हालत में असां खाइण पीअण खां सवाइ रोज़े में कूड़ नथा ॻाल्हायूं, ज़ना नथा करियूं, ज़ख़ीरा अंदोज़ी नथा करियूं, शयूं महांगे अघ ते नथा विकिणूं, खीर में पाणी नथा मिलायूं, माखीअ में खंडु नथा मिलायूं ऐं साईं असां तौर में बेमानी नथा करियूं। जॾहिं हाजी साहब इहे ॻाल्हियूं ॿुधाए दंग कयो त जापानी छोकिरे चयो, तव्हां जूं त मौजूं लॻी पयूं आहिनि। 11 महीननि जी लुट मार खां पोइ सिर्फ़ु हिकु महीनो रोज़े रखण सां तव्हांखे माफ़ी मिली थी वञे, पर असां त वॾी मुसीबत में आहियूं। असांखे 12 महीना इन्हनि शयुनि जो ख़्यालु रखिणो पवंदो आहे। असां 12 महीना 24 कलाक इन्हनि मां को बि कमु नथा करे सघूं, जेकी तव्हां सिर्फ़ु हिकु महीने जे लाइ बंदि करियो था। केॾी न शर्म जी ॻाल्हि आहे। अलाह पाक असां सभिनी मुस्लमाननि खे पंहिंजे प्यारे हबीब जी ॾसियल सिधी राह ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।